अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल वाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीक ठाक ख़ैरियत? दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जी सुबुह मां फेसबुक ते बि अपडेट ॾिनी हुई ऐं ॿुधायो ऐं यूट्यूब ते मूं अपडेट ॾिनी हुई त पंहिंजा वे ड्रामो तमामु जल्द जेको आहे ख़तमु थियण वारो आहे। इन में केतिरी सचाई आहे केतिरी सचाई न आहे सॼी तव्हांखे क्लियर करे कहाणी ॿुधायां थो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। जेका बि सिंधी ड्रामनि जा शौक़ीन आहिनि, जेका बि ड्रामनि खे ॾिसंदा आहिनि दोस्त, उन्हनि जे लाइ ही हिकु बहितरीनु ख़बर आहे। छो दोस्तो, पंहिंजा वे ड्रामो हिन टाइम ज़बरदस्त सुठे मोड़ ते पहुतो आहे। तव्हां ॾिठो त कीअं जेको आहे चाकर ख़ान खे सॼी कहाणी जी ख़बर पइजी वई, हसीना खे क़ैद करे छॾियईं। अहिड़े हिसाब सां ही मेगा सोप सीरियल बि हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। बहरहाल इहो इन खे 100 जे लॻभॻि वाइंड अप कयो वेंदो। मूंखे पहिरियों जेका अपडेट मिली हुई, मां कल्ह तव्हांखे ॿुधायो हुयो त ड्रामे खे 5-6 स्पेल ते मथां खणी वञनि। थी सघे थो ड्रामे खे 10 स्पेल ते बि खणी वञनि, जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे 10 स्पेल ते खणी विया हुया। ऐं अहिड़े हिसाब सां हू ज़हर ज़िंदगी ड्रामो 10 स्पेल ताईं वियो हुयो, पर हिन ड्रामे खे ख़बर न आहे। मूंखे लॻे थो त 10 स्पेल परे आहिनि। 100 जे लॻभॻि हिन ड्रामे पंहिंजा वे ड्रामे खे ख़तमु कयो वेंदो। पंहिंजा वे ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे, पर इन खे 100 जे अंदरि ख़तमु करनि था। इहो अफ़सोस आहे, छो त ड्रामो तव्हांखे वणे थो, काफ़ी ऑडियंस खे वणे थो। ऐं इन जी हर एपिसोड तव्हां ॾिसो न, लॻभॻि 170 खां 80 हज़ार माना व्यूज़ खणे पई। पर हिन ड्रामे खे 100 जे लॻभॻि ख़तमु कंदा। मथां ड्रामे खे वधाइण जी कोशिशि करनि, इन ते एतबार न आहे। बाक़ी पकी ख़बर इहा आहे, 100 जे लॻभॻि 100 खां 2-3 एपिसोड मथे जा 100 खां 2-3 एपिसोड घटि हिते ड्रामे ख़तमु कयो वेंदो। ड्रामे जी हाणे कहाणी बची न आहे, छो त यकदमि सॼी कहाणी चाकर ख़ान जे अॻियां अची वई आहे। हसीना मेन कैरेक्टर हुई, उहा क़ैद थी चुकी आहे। मथां ड्रामे जो हाणे फाइनल वाइंड अप करे हिन ड्रामे खे ख़तमु कयो वञे। जेका बि नाज़रीन दोस्त असांजा पहिरीं प्यारा असांजो ही फेसबुक पेज शाहिद खुश व्लॉग, या वरी असांजो शाहिद खुश व्लॉग जे नाले सां जेको यूट्यूब चैनल ते असांजी अपडेट ॾिसंदा आहियो, तव्हांजूं वरियूं महिरबानियूं। बाक़ी हाणे नओं ड्रामो मत लॉन्च करनि, मूंखे ईअं लॻे थो नओं ड्रामो ज़रूरु लॉन्च कंदा ऐं सन टीवी वारा, छो त इहो तेज़ी सां सोप सीरियल नवां आणींदा आहिनि, नवां आइडिया आणींदा रहंदा आहिनि। माना हिन ड्रामे खे मथां जल्दी वाइंड अप कयो वञे थो त ड्रामो ॿियो बि ईंदो। बाक़ी रही ॻाल्हि जेको आहे दोस्तो ऐं हिन जी रियासत जी, उहो बि ईंदो हाणे जल्दी, पर उन डायरेक्टर जी शादी या खजू साहब जी थी वई। तव्हां ॾिठो शादियुनि में पंहिंजे मतिलबु रस्मनि में मसरूफ़ आहे। अहिड़े हिसाब सां केटरिंग वारनि जो ड्रामो कहिड़ो बि हुजे, वॾो स्लो सां ईंदो आहे। जे ईंदो आहे त उहो अधु में बंदि थी वेंदो आहे। मां गिला नथो कयां, हिकु सची ॻाल्हि आहे। जेका सोप सीरियल नाज़रीन ॾिसंदा आहिनि असांजा, उन्हनि जे लाइ इहा सची ख़बर आहे। बहरहाल तमामु जल्द को न को नओं सोप सीरियल ईंदो। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे, लाइक सब्सक्राइब ऐं फॉलो ज़रूरु कंदा पेज खे। वरी महिरबानी।